अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरे आयो एहतसाब न्यूज़ आऊँ यहाँ कासिम ख़ास खेली। नाज़रीन, सिंध में पवंदड़ मुसलसल 1.5 महीने जे बरसातुनि जिते बहिराड़ियुनि जो नक्शो ई मिटाए छॾियो आहे, उते शहरनि में रहंदड़नि जो पिणु साॻियो हाल आहे। जिते केतिरा ई मिसकीन अझा किरण सबबु बेघर बनियल आहिनि, त वरी ॿिए तरफ़ जेके घर किरण खां बची विया आहिनि उहे बि रहण जे लाइक़ु न रहिया आहिनि। बरसातुनि सबबु घरनि जूं दीवारूं तोड़े छितियूं, ख़बर न आहे केॾी महिल बेवफ़ाई करे वञनि। उन ख़ौफ़ में ॿचिड़ेवाल ऐं मिसकीन माण्हू राति तोड़े ॾींहं परेशान आहिनि। गुरबत सबबु जिते आम माण्हू ॿिनि वेलनि लाइ परेशान आहे, उते नंढो सरकारी मुलाज़िम ॿिनि वेलनि जी मानीअ समेत ज़िंदगीअ जा बाक़ी मामला हलाइण खां क़ासिर बनल आहे। उन सिलसिले में AC सकरंड ऑफिस में केतिरनि ई सालनि खां गार्ड तौरु ईमानदारीअ सां ड्यूटी सर अंजाम ॾींदड़ ग़ुलाम मुस्तफ़ा सहतो जो घर पिणु ताज़ियुनि बरसातुनि सबबु सख़्तु मुतासिर थियो आहे, जंहिंखे ॿीहर ठहिराइण लाइ वुसअत न हुअण सबबु उन वस वारनि खे अपील कंदे चयो आहे त आउं मिसकीन मुलाज़िम आहियां ऐं घर ठहिराइण वस में न आहे, तंहिं करे मुंहिंजी मदद करे मूंखे अजो ठहिराइण में मदद कई वञे। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़। जेको मींहनि में ॾाढो नुक़सानु थियो आहे। जेकी जॻह जी जेकी दीवारूं हुयूं, घर जा जेके छपर सभु हेठि अची विया ऐं SDM साहब वटि जेकी ड्यूटी करियां थो पियो, घणो टाइम थियो आहे, सो ॾाढो नुक़सानु थियो आहे। जानूं बची वञनि, बाक़ी जेको आहे सो असांखे इन करे ॾाढो नुक़सानु थियो आहे। सो महिरबानी करे जेको साईं जन थी सघे कनि। असां ग़रीबनि जे लाइ मुश्किल सिपाही आहियूं ऐं असांखे ॿियो को अहिड़ो को कोन्हे को जो माण्हू किथां ठहिराए हिन जॻह। सिपाही आहियां SDM साहब जो गनमैन, जेकी मां नौकिरी कई आहे साफ़ सुथरी, जेको आहे सो इन करे ॾाढो मुंहिंजो जानी नुक़सानु थियो आहे। घर जी जॻह सभु टही वई आहे ऐं ॾाढो मुंहिंजो नुक़सानु थियो आहे। सो इन जे लाइ अपील थो कयां त जेको बि थी सघे सो असांजो महिरबानी थी सघे त साईं जन जा शुक्रगुज़ार आहियूं।